बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वमा अर्सलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरानिल मजीद फ़ी मक़ामिन आख़र। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वमा तुक़द्दिमू लिअन्फुसिकुम मिन ख़ैरिन तजिदूहु इंदल्लाहि हुवा ख़ैरन व आज़म अजरा। वस्तग़फिरुल्लाह इन्नल्लाह गफ़ूरुर रहीम। सदक़ल्लाहुल अज़ीम। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां सभई पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अज़ीज़ो दोस्तो व प्यारा भाइरो, अवां जे आॾो क़ुरान शरीफ़ जे मुख़्तलिफ़ जगहनि तां कुझु आयतूं तिलावत कयूं आहिनि। दुआ कयो अल्लाह ताला मूंखे सही सही बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ज़ोर सां आमीन चओ न, अञा बि ॾाढा आमीन चओ। ऐं अल्लाह तबारक व तआला हर मुस्लमान खे क़ुरान पाक जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। बुख़ारी शरीफ़ जी हदीस आहे, सहाबी हिकिड़ो बयान करे थो, असां नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में वेठा हुआसीं, तॾहिं ख़बर पई त हिकिड़ो जवान नबी साईं जी दरबार में आयो। अची करे अर्ज़ करण लॻो, साईं मां यहूदी आहियां, साईं मां गैर मुस्लिम आहियां, पर अव्हां में उमेद रखी करे टे हिकिड़ा मुतालबा खणी आयो आहियां। मूंखे उमेद आहे त मुंहिंजा टई मुतालबा अव्हां जी दरबार में पूरा थी वेंदा। लाइट बंदि करवा। साईं फरमाइनि था, हीअ मां मुहम्मद करीम जी अहिड़ी दरबार आहे जो अल्लाह साईं ना उमेदनि जूं बि उमेदां पूरियूं करे छॾींदो आहे। ॿुधा कहिड़ा मुतालबा खणी आयो आहियां? चइसई पहिरियों इहो मुतालबो आहे त मां सॼी ज़िंदगी पैदल सफ़र कयो आहे। हाणे साईं मां पैदल सफ़र नथो करे सघां, तव्हां ॾे मुतालबो खणी आयो आहियां त मूंखे का सवारी ॾियो, उन ते चढ़ी करे मां सफ़र कयां। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा किराम में ऐलान फरमायो आहे त यहूदी आहे त गैर मुस्लिम, पर मां मुहम्मद में उमेद रखी आयो आहे। अॼु मां मुहम्मद जो महिमान आहे को जवान, हिन खे सवारी ॾे। हिकु साहबी उथी बीठो, साईं मां वटि उठ आहे, मां अल्लाह जे नाले ते अव्हां जे महिमान खे ॾींदो आहियां। पहिरियों मुतालबो पूरो थी वियो, ॿियो मुतालबो कर। चइसई लटा बि मुंहिंजा पुराणा आहिनि, मूंखे लटा बि नवां ॾियो।
छा वाचे लटा पुराणा कुछ ॻाल्हाईंदा हलो नवा लटा ॾियो। वरी नबी से ऐलान फरमायो आहे को जवान हिन मुंहिंजे महिमान खे नवा लटा ॾे। हिकु साहबी उथी बीठो साईं मां नओं जोड़ो कपिड़नि जो ठहिरायो थमे अञा पातो बि कोन्हे को पर मां अल्लाह जे नाले ते अव्हां जे महिमान खे ॾींदो आहियां। ॿियो मुतालबो पूरो थी वियो। टियों मुतालबो कर चए साईं बुख लॻी आहे मानी खारायो। छा चए अबा ॻाल्हाईंदा हलो बुख लॻी आहे मानी खारायो। वरी नबी से ऐलान फरमायो आहे को जवान हिन मुंहिंजे महिमान खे मानी खाराए। को बि सहाबी न उथियो छो त गुरबत ही मिसकीनी ही। अबा गुरबत मिसकीनी मिहणो न अथव मयार न अथव। तॾहिं मुंहिंजे सुणे अरबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बदअल इस्लाम ग़रीबा। इस्लाम शुरू भी ग़रीबनि में थियो आहे रहंदो भी ग़रीबनि में। फतूबा लिल ग़ुरबा क़यामत ताईं मां मुहम्मद जी मुबारक भी ग़रीबनि खे आहे। ऐं नबी से फरमायो ग़रीब माण्हू मिसकीन माण्हू क़यामत जे ॾींहुं दुनियादार खां 500 साल पहिरियों जन्नत में पहुचंदो। कोई साहबी न उथियो। हिते सलमान फासी उथी बीठो। सलमान नबी से जो ग़ुलाम आहे सहाबी आहे उथी बीठो साईं मां तव्हांखे अहिड़े घर जो ॾस ॾियां जो हे महिमान हलंदो न मानी खाई मोटंदो बुखियो न मोटंदो। साईं फरमांदा सलमान इहो कंहिंजो घर आहे। चए साईं अली मुर्तज़ा शेर ख़ुदा हैदर करार जो घर आहे। साईं फरमायो सलमान इहो त मुंहिंजे न्याणी फातिमत ज़हरा जो घर आहे। इहो त मुंहिंजो ई घर आहे। साईं अली जे दरवाज़े ताईं बुखियो न मोटंदो। फरमायो जल्दी वठी वञी मानी खाराइसि। हज़रत सलमान चए थो मां महिमान खे वरितो सिधो अली साईं जे दरवाज़े ते आयुसि। अली साईं घर में मौजूद न हा। मां दरवाज़ो खड़कायो अम्मा फातिमत ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी मन दक़ल बाब ओ दरवाज़े खे खड़काइण वारा केरु? सलमान चए थो मां सलमान नबी साईं जो ग़ुलाम सहाबी आहियां। कीअं आयो आहियां? हे नबी साईं जो महिमान आहे बि यहूदी। 3 मुतालबा के मुतालबा उते पूरा थी वियसि। 3 मानीअ जो मुतालबो कई पर ग़ुरबत जे करे कंहिं बि हा न कई। पोइ मुंहिंजो नालो सलमान आहे। मां नबी साईं खे अर्ज़ु कयो त अली जे दरवाज़े तां बुखियो न मोटंदो। नबी साईं फरमायो जल्दी वठी वञेसि। अव्हां जे दरवाज़े ते महिमान वठी आयो आहियां हिनखे मानी खारायो। अम्मा फातिमत ज़हरा सोचे थी घर में कुछ भी कोन्हे को पर अबे जो मेहमान बुखियो मोटी वञे। ओ सलमान हिकिड़ो मिंट त बि अंदर वही वञी हज़रत अली साईं जी चादर खणी आई। सलमान ये चादर खणी वञ बाज़ार में। यहूदी थी दुकानदार थी उन वटि गिरवी रखो चवेसि असांखे अटो बि ॾे गिह बि ॾे सामान बि ॾे। हज़रत सलमान चए थो मां महिमान खे वरितो हाणे सिधो उहा चादर बि खई सिधो बाज़ार में आयुमि। यहूदी दुकानदार खे चुमगाल ॿुधे नबी साईं जो महिमान आहे बि यहूदी। 3 मुतालबा कई 2 मुतालबा उते पूरा थी वियसि। 3 मानी जो मुतालबो कई पर ग़ुरबत जे करे कंहिं बि हा न कई। पोइ मुंहिंजो नालो सलमान आहे। मां नबी साईं जो ग़ुलाम आहियां। मां अर्ज़ु कयो त अली जे दरवाज़े तां बुखियो न मोटंदो। उते वियासीं उते बि इंतज़ाम न हो। अली साईं जी चादर खणी आयो आहियां गिरवी रख असांखे अटो बि ॾे गिह बि ॾे सामान बि ॾे। उहो यहूदी दुकानदार चवणु लॻो हिकिड़ो मिंट त बीहो। अंदरि वियो असां चयोसीं वियो आहे सामान खणी ईंदो। वियो त वॾो हिकिड़ो किताब खणी आयो खोले करे किताब चवणु लॻो हे किताब ॾिसो था हिन जो नालो तौरेत असांजे मूसा नबी ते नाज़िल थियल आहे।
पर हिन जे हिन सिफ़े ते या सॼी ॻाल्हि लिखी पई आहे त आख़िरी नबी मुहम्मद करीम वटि महिमान ईंदो हूंदो बि यहूदी टे मुतालबा कंदो ॿ मुतालबा पूरा थी वेंदा टियों मानी जो मुतालबो कंदो पर गुरबत जे करे कोई हा न कंदो पोइ सलमान नाले ग़ुलाम उथी बीहंदो चवंदो त अली जे दरवाज़े तां बुखियो न मोटंदो उते वेंदा उते बि इंतज़ाम न हूंदो अली साईं जी चादर जी बाज़ार में गिरवी रखी वेंदी हे त सॼी ॻाल्हि अॻे ई तौरेत में लिखी पई आहे हाणे मां बि यहूदी आहियां महिमान बि यहूदी आहे असां ॿिन्ही खे नबी साईं जी दरबार में वठी हल ॿई अची कलमो पढ़ी मुस्लमान थींदा आहिनि तॾहिं रब साईं जो क़ुरान बि चए थो फमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन ज़ोर सां त सुभान अल्लाह चओ अञा बि दिलि सां सुभान अल्लाह चओ आया हो अल्लाह जे क़ुरान ॿुधण जे लाइ ईअं न बा चो ख़ाली न मोटंदासीं हथ खड़ो करे चो इंशाअल्लाह रहमत वठी करे मोटंदासीं चो अल्लाह जे क़ुरान में रहमत ई रहमत आहे आया हो ख़ाली न मोटंदो मां बि तव्हांखे अल्लाह जे क़ुरान जूं ॻाल्हियूं अर्ज़ु कंदुमि मुंहिंजो बि मौज़ू हूंदो आहे त हर ॻाल्हि पुछूं अल्लाह जे क़ुरान खां पहिरें नंबर ते आयतूं तिलावत कयमि जंहिंमें अल्लाह साईं पंहिंजी तौहीद बयान कई आहे अब क़ुरान पाक में नज़र कंदव न अल्लाह साईं वधि में वधि पंहिंजी तौहीद बयान कई आहे ऐं अल्लाह जी महिरबानीअ सां हीअ जमात तौहीद वारी आहे ऐं तौहीद जे करे हिकु ॾींहुं जन्नत में ज़रूरु हलंदासीं चओसि भई इंशाअल्लाह ऐं तौहीद छा खे चइबो आहे त सभु कुझु कंहिंजे वस में आहे ॻाल्हाईंदा हलो हर शइ कंहिंजे हथ में आहे तॾहिं अल्लाह क़ुरान पाक में पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हुक्म कयो मुंहिंजा हबीब करीम सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं बि हथ खणी करे मां रब जी तौहीद बयान कर साईं मां कहिड़ा लफ़्ज़ बयान कयां क़ुरान में आयत नाज़िल थी फरमाई क़ुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशा व तनज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर सभई सुभान अल्लाह नथा चओ दुनिया जी बादशाही ॾे त केरा बा ॾाढा ॻाल्हाईंदा हलो न भला खसे त केरा केतिरा माण्हू दुनिया ते वॾाई कंदा आहिनि न कबी आहे वॾाई न कबी आहे मस्ती न कबो आहे तकबुर अलमाल ग़ादिन वराहिन नबी सी फरमाता कॾहिं सुबुह जो माल ईंदो अथव शाम जो हलियो बि वेंदो अथव न कबी आहे वॾाई न कबी आहे मस्ती हिकु माण्हू जो वाक़ियो लिखनि था ज़मीना बाग जायूं सभु कुझु हुयसि मस्ती बि घणी हुअसि क़ुरान शरीफ़ जो दौर करे पियो दौर कंदे कंदे इहा त पढ़े क़ुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशा व तनज़िउल मुल्क मिम्मन तशा जंहिंजी माना अल्लाह तुंहिंजी मर्ज़ी आहे दुनिया जी बादशाह ॾे बि तुंहिंजी मर्ज़ी पर खसे बि तुंहिंजी मर्ज़ी हे चवणु लॻो मांखां को खसींदो ॿिनि नाली बंदूक पई हुअसि खणी करे चइबो अचे को खसणु मां ॿई नाल हणांसि को ॼायो ई न आहे मूंखां खसे अलाह जी कुदरत जी हथ में बंदूक झलियूं बीठो साम्हूं पखी जो गुज़र थियो मस्ती में अची पखी खे फेर कयईं हिन जो हथु लड़ी वियो साम्हूं बादशाह जो घर हो उन जे दही में फेर ठका थी वियो अंदरां बादशाह जी घरवारी खट ते सुम्ही पई फक ओॾे हेठि किरी पई बेहोश थी वई बानी डुकंदी आई बादशाह खे चए बादशाह फलाणो पाड़े वारो न आहे तुंहिंजो दुनियादार मस्ती में अची फेर कयईं तुंहिंजी ज़ाल मारे विधी अथई जहिड़े वारो कंहिंखे त वठी अचो वैसे ईअं खयूं खंबियूं आहे मां तुंहिंजो कहिड़ो ॾोहो कयो जो मां बादशाह जी ज़ाल मारी थी खसोसि ॾेई ज़मीना बाग जायूं चाढ़ियोसि फांसीअ ते जॾहिं फांसी जे तख़्ते ते आयो
अखियुनि मां पाणी वही आहे चवणु लॻो मालिक मां त ॻाल्हि कई तो त घसण में का देरी न कई हाणे फांसी जी तयारी कनि था त वरी तव्हांखे ओ मुंहिंजा अल्लाह तो क़ुर में हीअं चयो आहे त मां खसींदो बि आहियां त ॾींदो बि आहियां मालिक मां तुंहिंजो खसण ॾिठो का देरि नथी पर सां तूं ॾींदो कीअं मूंखे ॾियण बि त ॾेखार हे त खसण ॾेखारे ॾियण बि त ॾेखार ईअं जो तव्हांखे त वरी बानी डुकंदी आई भॼंदी आई बादशाह खे चए थी बादशाह अल्लाह कयो ख़ैर आहे ख़ैर आहे तुंहिंजी घरवारी दर जी वई बेहोश थी वई हाणे होश में आई आहे धक बक लॻो कोन्हे अलाह ख़ैर कयो आहे चए वठी चयोसि त मां पाण ॾिसांसि आई चए छा थी पियो चए बसि ईअं ठका जे करे दर जी वियमि बेहोश थी वियसि हाणे होश मां हीअं धक बक लॻो न अलाह ख़ैर कयो आहे बादशाह चयो रब ख़ैर कयो आहे लाहियोसि फांसीअ तां ज़मीना बि ॾियोसि बाग़ बि ॾियोसि घर बि पहुचाए अचोसि घर पहुची अची चवणु लॻो मालिक वरी त ॾियण में बि का देरी न कई तॾहिं रब साईं जो क़ुर बि चए थो तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर अधु सुभान अल्लाह चओ था अधु नथा चओ कुझु तव्हांखे चुस्त कजे छो त वक़्तु बि घणो थी वियो आहे तव्हांखे बि सुस्ती सोढ़ कई आहे पोइ या त मां बि तव्हां सां कयां हिकु मौली साहब वारी कार मौली साहब जी वाइज़ जी तारीख़ पोइ कंहिं मजबूरी जे करे न पहुतो हाणे जमात बि वेठी आहे लाउड स्पीकर बि तयारु आहे आयो हिकिड़ो वॾे पटके सां डिघी ॾाढ़ी सां उनखे बखियो त तूं वाइज़ कर उहो चवे बा मां पढ़ियल ई न आहियां ॿिया मां कीअं वाइज़ कयां चए न वाइज़ कर असांजो जलसो त थी वञे घणी जो सोढ़ कयोसि चवणु लॻो भला जेका मौली साहब जे लाइ मानी पचराई अथव उहा खारायो त पोइ थो मां वाइज़ कयां मानी खाई अची वेठो आयतूं पढ़ी पोइ वरी जमात खां पुछे पियो जमात ॻाल्हि सम्झव सभिनि जो असां ॻाल्हि सम्झी आहे उथी करे चवणु लॻो जॾहिं सम्झी बि आहे त बाक़ी मां मथो छो त हणाईंदा हुआ त पोइ या आख़िर न कई लथो हलियो वियो वरी ॿिए दफ़े वठी आया पर जमात पाण में सलाह कई जॾहिं हे पुछेव त ॻाल्हि सम्झी अथव न सभु चइजो असां ॻाल्हि न सम्झी आहे न कंदव पोइ हे वाइज़ ॿुधाईंदो वरी ॿार तूं पढ़ी पुछे पियो जमात ॻाल्हि सम्झव सभिनि जो असां ॻाल्हि न सम्झी आहे थी करे चवणु लॻो अहिड़ा खर दिमाग़ आया हो सम्झो ई नथा बाक़ी मां मथो कयां हणंदो था वरी बि हलियो लथो हलियो वियो वरी टे दफ़े वठी आया पर पाण में जमा चयो होशियारी कजो चए कीअं चए जॾहिं पुछेव त ॻाल्हि सम्झी अथव न अधु जमा चइजो असां सम्झो आहे अधु चइजो असां ॻाल्हि न सम्झी आहे वरी ॿार तूं पढ़ी पुछे पियो जमा ॻाल्हि सम्झव अधु जमा चयो असां सम्झो आहे अधु चयो असां ॻाल्हि न सम्झी आहे उथी करे चवणु लॻो जेके सम्झी आयो इन बेसम्झनि खे घर वञी सम्झायो तव्हां बि ईअं कंदव छा जेके हिते सुभान अल्लाह नथा चवनि त घर चवराईंदव न छा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह अञा बि ॾाढा चओ सुभान अल्लाह हर शइ कंहिंजे हथ में आबा मर्ज़ी कंहिंजी हलंदी आहे ज़ोर सां कुझु तौहीद कयां थो रिसालत ते बि इंशाअल्लाह मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते कंदुमि थोरो ख़्याल जी ज़रूरत आहे तवजो जी ज़रूरत आहे हाँ मर्ज़ी कंहिंजी हलंदी आहे भाउ जीअं वणे करण वारो केरु आहे कोला खां पुछा करण वारो नबी साईं जी दरबार में हिकु जवान वेठो आहे पुटु अॻियां वेठो त पुटु ॾे तके बि पियो त रोए बि पियो साईं फरमाता दुनिया पुट खे ॾिसी ख़ुशि थींदी आहे तूं वरी पुट खे ॾिसी रोए थो अचे सुहिणा ॻाल्हि ॾाढी ॾुखी आहे फरमाता कीअं ॾुखी आहे साईं ॾुखी आहे त मां बि रंग जो भूरो आहियां मुंहिंजी घरवारी बि रंग जी भूरी आहे हे पुटु जेको ॼायो आहे न रंग जो कारो ॼायो आहे मूंखे पंहिंजे घरवारी में शक पियो आहे साईं फरमाता उथण वारो साह बि काॾे वियो अर्ज़ु कंदुसि मां वेठो आहियां फरमाता वञी उठ बि काया ॾाचियूं बि काया गोरड़ा बि काया वयो जो कायूं अचे पियो त कारे रंग जो घोड़ो अॻु में भॼंदो अचे पियो साईं फरमाता उथण वारा ॾे ख़बर कारो घोड़ो कहिड़ी ॾाची मां पैदा थियो आहे चइसि न भूरी ॾाची मां पैदा थियो आहे
छिन सां कहिड़ो हूंदो आहे साईं भूरे रंग वारो साईं जन जान खे चवनि था ॾिसी ॾाची बि भूरी आहे अट बि भूरो आहे पर अल्लाह हिन मां कालो घोड़ो पैदा कयो आहे ख़बरदार कंहिंमें शक न विझंदो कर या मालिक जी मर्ज़ी आहे त भूरनि मां कारा पैदा करे कारनि मां भूरा पैदा करे अल्लाह खां कोई पुछा करण वारो ई कोन्हे कोन तरी रब साईं जो क़ुरान भी चए तो ला युसअलु अम्मा यफ़अलु व हुम युसअलून तरी अल्लाह क़ुरान पाक में सब इंसाननि सां ॻाल्हायो उते लफ़्ज़ बयान कंदे फरमाई या अय्युहन्नास अंतुमुल फुक़राउ इलल्लाह वल्लाहु हुवल गनियुल हमीद ओ इंसानो तव्हां सभई मां रब जा मोहताज आहियो मां अल्लाह कंहिंजो बि मोहताज न आहियां मां अल्लाह बेपरवाह आहियां जे मां रब चाहियां त यशा युज़हिबुकुम व याति बिख़ल्क़िन जदीद वमा ज़ालिका अलल्लाहि बिअज़ीज़ मां रब चाहियां त सभिनी खे ख़त्म कयां वरी तव्हांजे जात ॿियनि खे आनियां वमा ज़ालिका अलल्लाहि बिअज़ीज़ मां रब खे इहा ॻाल्हि ॾुखी कोन्हे मां अल्लाह सभु कुझु करे सघंदो आहियां ॿिए नंबर ते आयत करीमा पढ़ियमि वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन सभई चओ त सुहिणो साईं रहमत लिल आलमीन आहे ज़ोर सां चओ सुहिणो साईं ॾाढा चओ पंहिंजनि जे लाइ रहमत आहे चओ त परावनि लाइ बि रहमत आहे चओ इहे मूंसां गॾु लफ़्ज़ पंहिंजनि जे लाइ रहमत आहे परावनि लाइ बि हाणे परावनि लाइ मां रहमत जो बयानु कयां थोरो ख़्यालु कजो नबी साईं जी दरबार में हिकु यहूदियुनि जो नंढड़ो ॿारु सग़ीर ॿारु रोज़ ईंदो हो अची नबी साईं जो दीदार कंदो हो हीअं जो नबी साईं जे पाक चेहरे में मुंहुं विझे न वरी मुंहुं परे न करे पियो साईं जो दीदार करे पर जे साईं जन पंहिंजो मुंहुं मुबारक कॾहिं हेॾे कनि या होॾे कनि न हे वरी डुकी वञी गिलास पाणी जो भरे नबी साईं ॼाल अची पेश कंदो हो चवंदो हो त मतां साईं जन ॿिए कंहिंखां पाणी घुरनि इहा ख़िदमत बि मां कयां वरी जे साईं जन उथण जी कोशिशि कनि न हे वरी डुकी वञी साईं जी जुती मुबारक सिधी करे रखंदो हो हाणे रोज़ अचे इहे 3 ड्यूटियूं करे 4 ॾींहं गुज़रिया नबी साईं जी दरबार में न आयो साईं जन साहिबनि खे फरमायो वञो मालूम त करे अचो रोज़ अचण वारो 4 ॾींहं थिया न आयो आहे साहिबनि मालूम कयो साईं ॾाढो बीमार पियो आहे एतिरे ताईं जो उथी बि नथो सघे साईं जन साहिबनि खे फरमायो हाणे सभु मां मुहम्मद सां गॾिजी हलो त हुनजे घर हली मां मुहम्मद रहमत जी दुआ घुरंदुसि अॻ में नबी साईं कढ सहाबा वञी यहूदी जो दरवाज़ो खड़काइनि था अंदरां आवाज़ आयो दरवाज़े खे खड़काइण वारा केरु आहियो नबी साईं फरमाते को मां मुहम्मद करीम आहियां ऐं मुंहिंजा सहाबी आहिनि साईं कीअं अचणु थियो आहे फरमायो नंढड़ो ॿारु सग़ीर ॿारु बीमार ॿुधो अथसि मां मुहम्मद आहियो मां हुन लाइ रहमत जी दुआ घुरंदुसि दरवाज़ो खुलियो साईं जी नज़र कई त नंढड़ो ॿारु खट ते बीमार पियो आहे घर में ॿी खट पई हुई उन ते हुनजो पीउ यहूदी वेठो तौरेत खे पढ़े पियो हीअं न तव्हां असां क़ुरान मां सूरत यासीन पढ़ंदा आहियूं हू वेठो तौरेत पढ़े पियो साईं जन उन नंढड़े जे मथां अची सॾु करे फरमाता या ग़ुलाम ओ नंढड़ा ॿार सग़ीर ॿार मां मुहम्मद आयो आहियां कुझु मूंसां त ॻाल्हा नबी साईं जो ईअं फरमायो त नंढड़े अखियूं पटियूं नबी साईं खे ॾिसी वरी अखियुनि खे बंदि करे छॾियईं साईं जन सम्झिया त आख़िरी पसाल में आहे बचण जहिड़ो नाहे मुंहिंजे सुहिणे साईं जी अखियुनि मुबारकनि खां लड़क मुबारक वही आया रहमत जा हथ खणी चवनि था ओ मुंहिंजा अल्लाह मां मुहम्मद रोआं पियो
अल्लाह मां मोहम्मद दुआ बि घुरां थो आहे त यहूदियुनि जो नंढड़ो ॿार सगीर ॿार पर मां मोहम्मद खे ॾाढो प्यारो थी जो रोज़ अची मां मोहम्मद जो दीदार करे रोज़ अची मां मोहम्मद खे पाणी भरे करे ॾे रोज़ मां मोहम्मद जी जुती मुबारक सिधी करे अल्लाह आहे त यहूदियुनि जो नंढड़ो ॿार सगीर ॿार पर मां मोहम्मद खे ॾाढो प्यारो थी अल्लाह मां मोहम्मद रोआं बि थो दुआ बि घुरां थो हिन नंढड़े खे मां मोहम्मद जे आॾो कलमे जी दौलत नसीब फरमा अल्लाह नंढड़े खे कलमे जी दौलत नसीब फरमा साईं दुआ घुरी वरी उन जे पीउ यहूदी खां पुछा था कनि उहो यहूदी ॾे त ख़बर तौरेत पढ़े थो वेठो ॿुधाइनी तौरेत में मां मोहम्मद जी तारीफ़ लिखियल आहे कि न कोन्हे का यहूदी खे नबी से ते कावड़ हूंदी ही कावड़ में चवण लॻो सही न तौरेत में तुंहिंजी तारीफ़ लिखियल ई कोन्हे का ईअं चए त उहो नंढड़ो ॿार बीमार ॿार खट तव थी पंहिंजे पीउ खे चवंदो आहे बा ख़बरदार ख़ुदा जो कसम आहे तूं कूड़ ॻाल्हाईंदो पियो आहे मां पाण तौरेत खे पढ़ियो आहे त हर पने ते नबी साईं जी तारीफ़ लिखियल आहे अब्बा इहो तूं कूड़ ॻाल्हाए थो मां हर पने तौरेत खे पढ़ियो आहे हर पने ते नबी साईं जी तारीफ़ लिखियल आहे नंढड़े जोड़ी गवाही ॾिनी न साईं जन फरमा नंढड़ा भला मां मोहम्मद ते कलमो त पढ़ मुंहिंजे आॾो कलमो त पढ़ हुन कलमो पढ़ियो ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कलमो पढ़ी बस के दम परवास थी वियो फौत थी वियो जीअं जो नंढड़ो फौत थियो त पोइ यहूदी थियो पुट खे खणे पियो साईं जन फरमाईंदा छो थो पुट खे खणे चई साईं मुंहिंजो पुटु आहे हिन खे तड़प कराईंदुमि कफ़न बि ॾींदोमांसि दफ़न बि कंदोमांसि साईं जन फरमाईंदा ख़बरदार यहूदी अॻे यहूदी हो त तुंहिंजो हो हाणे कलमो पढ़ियो अथई हाणे तुंहिंजो न आहे मां मोहम्मद करीम जो आहे मां मोहम्मद पंहिंजे हथनि सां खे तड़प कराईंदुमि कफ़न बि ॾींदोमांसि दफ़न बि कंदोमांसि पर ॿी बि ॻाल्हि ॿुध क़यामत नंढड़े खे मां मोहम्मद हथनि सां वठी पाण सां गॾु जन्नत में वठी वेंदोमांसि तॾहिं रब साईं जो क़ुरान बि चए थो फमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन चओ इंसाननि जे लाइ साईं रहमत आहे चओ जानवरनि जे लाइ बि रहमत आहे हथ खड़ो करे चओ त चुस्ती अचेव चओ इंसाननि जे लाइ रहमत आहे जानवरनि जे लाइ बि रहमत आहे हज़रत क़तादा साहबी नबी साईं जो साहबी आहे जलील क़दर आहे जंहिंजी रिवायत आहे त मां नबी साईं सां गॾु सफ़र ते वञा पियो रस्ते में नज़र कईसीं त खूह आहे ऐट वहे थो पियो ऐट में उठ वहे थो जॾहिं नबी साईं जी नज़र पई उठ ते ऐट ते नज़र पई फरमायो क़तादा हल भला हली करे पाणी बि पियूं खूह तां ऐं आराम बि कयूं वण बीठा आहिनि शाम में हज़रत क़तादा चए थो असां वञी खूह जे वेझो वियासीं ऐट में उठ वहे पियो उठ फिरदे फिरदे जॾहिं नबी साईं जे साम्हूं आयो उठ खां अखियुनि मां पाणी वही आयो ईअं रोए पियो जीअं नंढड़ो ॿार पंहिंजे अम्मा जे आॾो रोईंदो आहे हज़रत क़तादा चए थो रोईंदो रोईंदो अॻे हलियो वियो वरी चकर ॾेई मोटी आयो वरी नबी साईं जे पाक चेहरे ॾे नज़र करे वरी रोए पियो नबी साईं रहमत जा हथ हुनजे अखियुनि ते रखिया फरमायूं उठ कहिड़ी तकलीफ़ थी कहिड़ो ॾुख थी मां मोहम्मद खे बयानु कर मां मोहम्मद जेको आहे तुंहिंजे ॾुख खे दूरि कंदोमांसि नबी साईं ईअं जो फरमायो अल्लाह ठके ज़बान नबी साईं सां ॻाल्हाईंदो बीठो आहे सभई चओ त नबी साईं जो मौइज़ो बरहक़ ऐं सचो आहे चओ ज़ोर सां चओ नबी साईं जो मौइज़ो बरहक़ ऐं सचो आहे पर दरमियान में इहा ॻाल्हि बि कयां बा हे त उठ साह वारो आहे न जानदार आहे मां उलमा देवबंद जो अदना में अदना नंढड़े में नंढड़ो ख़ादमा असांजो ईमान अक़ीदो आहे हे त साह वारो आहे पर उहे शयूं जंहिंखे साह बि न हो उहे बि नबी साईं ते कलमा पढ़ी आहे
काफरा पत्थर खया थे चादर जे कुंड में बधा थे अजी नबी से वटि खोलिया थे सही पत्थर न मुंह बि कोन्हे इनको ज़बान बि कोन अथनि सोराख़ ई कोन अथनि हे तो ते कलमो पढ़नि मां बि कलमो पढ़ा नबी सही पत्थरनि सां ॻाल्हायो पत्थर मां आवाज़ आयो के अल्लाह जे बारे हीअं बयान कयो आहे चए थो घुमे जो सजण पियो ककर शाम कनि पिया घुमे जो सजण पियो ककर शाम कनि पिया पत्थर बि मोहम्मद ते कलमो पढ़नि पिया उठ नबी साईं सां ॻाल्हाए थो साईं मुंहिंजी मां पंहिंजे मालिक ते दाहा इहो मुंहिंजो मालिक जेको पाणी थो वराए इन ते इहा दाहा त 4 वक़्त निमाज़ पढ़ंदो आहे सोमाणी जी इशा जी निमाज़ न पढ़ंदो आहे मां जानवर खे भउ थींदो आहे मतां अल्लाह जो अज़ाब अचे त मां बि न गिरफ़्तार थी वञा हिकु निमाज़ छॾण जे करे जानवरनि खे ख़बर आहे त अल्लाह जो अज़ाब ईंदो आहे अॼु मुस्लमान केतिरियूं निमाज़ां छॾियूं बीठो आहे परवाही कोन्हे का चओ त फ़र्ज़ ई न आहे ॿेड़ी अल्लाह जी निमाज़ न छॾियो कसाऊं कांडाऊं जहिड़ाऊं तेड़ाऊं अल्लाह जे दरवाज़े ते ईंदासीं ख़ाली न मोटंदासीं चओ इंशाअल्लाह रहमत वठी करे मोटंदासीं पढ़ो अल्लाह साईं जी निमाज़ बेनिमाज़ी न थियो निमाज़ी थियो मां तव्हांखे दुआ करिणो आहे अल्लाह तव्हां सभिनी खे निमाज़ी बणाए बेनिमाज़ी न करे अबा बेनिमाज़ी किनी शइ अथव बेनिमाज़ी ॾुखी शइ अथव नबी साईं वटि हिकिड़ो जवान आयो चए साईं मां ॿकरी धारी अथमि छा चई अबा ॾाढिया नथा ॻाल्हायो वरी थकिजी पिया ॿकरी धारी अथमि साईं ॿकरी बि वॾी क़ीमत वारी आहे राज जो परे बि न ॿधंदो आहे को चोर काहे न वञे राज जे खट ते सुम्हंदो आहे न उन जे पाए सां ॿधी सुम्हंदो आहे पर इहा मुंहिंजी ॿकरी सॼी राति जो कॾहिं हेॾे भॼे कॾहिं हेॾे भॼे मूंखे बि खट सुधो ॻीलींदी रहंदी आहे न पाण रखंदी आहे न मूंखे न रखणु ॾींदी आहे शायदि मुंहिंजी ॿकरी बीमार आहे अमां दुआ घुरो अलाह मुंहिंजी ॿकरी खे ख़ुशि करे साईं फरमान था ॾे ख़बर निमाज़ पढ़ंदो आहे चएसि मां कॾहिं कॾहिं पढ़ंदो आहियां छा चइबा कॾहिं कॾहिं साईं फरमान था जेको कॾहिं कॾहिं पढ़ंदो आहे न इहो बेनिमाज़ी आहे जेको कॾहिं कॾहिं पढ़े इहो बेनिमाज़ी आहे पाण फरमायूं बेनिमाज़ी रात जो खट ते सुम्हंदो आहे जहन्नम जी बाहि निकिरी ईंदी आहे हे नबी साईं जा लफ़्ज़ अथव बेनिमाज़ी खट ते सुम्हे जहन्नम जी बाहि निकिरी ईंदी आहे पाण फरमायूं पोइ जानवरनि खे नज़र ईंदी आहे तुंहिंजे ॿकरी खे बाहि थी नज़र अचे तॾहिं परेशान थिए थी वञ पाबंदी सां 5 वक़्त निमाज़ पढ़ पोइ अची मां मोहम्मद सां हवाल कजां हुन पाबंदी सां निमाज़ पढ़ी नबी साईं सां हवाल कयो त बेशक अव्हां जी ॻाल्हि सची आहे हाणे मां बि न रखंदो आहियां त ॿकरी बि न रखंदी आहे अॼु वाइदो कयो हथु नथो खणायांव पर इहे लफ़्ज़ चयो इंशाअल्लाह जेसीं ताईं हयाती या रब जी निमाज़ न छॾींदासीं चयो सभई इंशाअल्लाह रब जी निमाज़ न छॾींदासीं हिन हेॾी जमात में हिकु बि निमाज़ी थियो न हे अल्लाह जे ॿारनि जो जेॾो ख़र्चु आहे जेॾो हिन अल्लाह जे नाले ते ख़ैरु कयो आहे यकीन सम्झो अल्लाह वटि क़बूल पइजी वियो आहे साईं हे मुंहिंजो मालिक आहे सोमाणी निमाज़ न पढ़ंदो आहे साईं जन हुनखे घुरायो फरमायूं उठ मूंखे दान ॾिनी आहे तूं सोमाणी निमाज़ न पढ़ंदो आहे चएसि दान जी सही आहे वाइदो कर अॼु खां बाद इहा निमाज़ बि पाबंदी सां पढ़ंदे चएसि वाइदो आहे ज़मानत खण नबी साईं फरमाता मां ज़ामिन आहियां उठ सां ॻाल्हायूं उठ यकीन कर मां मोहम्मद ज़ामिन आहियां अॼु खां बाद तुंहिंजो मालिक इहा निमाज़ बि पढ़ंदो हज़रत क़तादा चए थो मां ॾिठो त वरी उठ करींदो खिलंदो खिलंदो अॻिते हलियो वियो वरी क़तादा साईं तो बयान करे थोरो अॻे हलियासीं ॾिठोसीं त वॻ उठनि जो अचे थो वॻ थींदा न बा असां ॾे चीज़ल शाह जो वॻ मशहूरु आहे तव्हां वटि वरी अलाए कहिड़ो वॻ उठनि जो अचे पियो मालिक गग में अचे पियो
मालिक जी जॾहिं नबी साईं ते नज़र पई डुकी अची नबी साईं खे अर्ज़ु कयईं सोना मां तव्हांखे उठ जी दां थो ॾियां हुते उठ मालिक जी दां ॾिनी सम्झो था न बा हिते वरी मालिक तो उठ जी दां ॾे फरमायूं कहिड़ी थो दां ॾे चयसि हे मुंहिंजो जेको उठ आहे न ॿियनि उठनि सां विढ़ंदो आहे दाफोड़ा खणे चक पाए हीननि ते ज़ुल्म कंदो आहे मां त विड़ी विड़ी थकिजी पियो आहियां मुड़े ई कोन थो रहमतुल आलमीन तूं हिनखे सम्झा ईअं न करे नबी साईं उठ ॾे इशारो कयो उठ सारा रस्ता छॾींदो गिची डिगी कंदो अची नबी साईं जे क़दमनि ते रखी ते चयो त मुंहिंजे सुहिणे साईं खे उठ बि सुञाणींदा हा चयो नबी साईं खे उठ बि पर हे त सियाणो उठ आहे चरिया उठ बि सुञाणींदा हा अंसारी साहिब बि डुकंदो आयो साईं मुंहिंजो उठ चरियो थी पियो आहे माण्हुनि खे चक विझे थो विड़े थो हाणे हिकिड़ी जॻह में बंदि करे आयो आहियां 5-6 साहिब बि ॾियो तिनखे वठी करे नाकेली हणूं साईं फरमा था 5-6 न मां मोहम्मद अकेलो थो हलां साईं ओ त चरियो आहे को मूंखे ॾुख न ॾे फरमा ॾेखार कहिड़ी जॻह में बंदि कयो थी इशारो कयईंसि हिन जॻह में बंदि कयो आहे नबी साईं जॻह जो दरवाज़ो खोलियो चरे उठ जी नबी साईं जे पाक चेहरे ते नज़र पई चरे उठ जे अखियुनि मां पाणी वही आयो गिची डिगी कंदो अची नबी साईं जे क़दमनि ते रखी ते पाण फरमा था काले अंसारी साहिबी नाकेली खणी अचे जो चरे उठ बि मां मोहम्मद खे सुञातो आहे हाणे नबी साईं जे क़दमनि ते उठ गिची रखियूं बीठो आहे फरमान था तुंहिंजे मालिक दाह ॾिनी आहे तूं ॿियनि उठनि सां छो विढ़ंदो आहे छो हुननि ते ज़ुल्म कंदो आहे हीननि ते ज़ुल्म न कबो आहे पाण खां कमज़ोरनि ते ॾाढ न कबो आहे अॼु मूंसां वाइदो कर ॿीहर कंहिं बुठ सां न विढ़ंदे उहो कंध खे लोॾे पियो फरमायूं मालिक खे यकीन सम्झ मां मोहम्मद सां वाइदो कयो अथई वरी कंहिं उठ सां कोन सूं विढ़ंदो जो मां मोहम्मद खे उठ बि सुञातो आहे क़ुरान बि चए थो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन ए भलाई बि साईं जे करे थी न त तव्हां असां वारा अफ़ाल भला कोन्हनि के तव्हां असांजा कम सुठा कोन्हनि के ॾिसो तव्हांजी कमनि जे करे कुधनि कमनि जे करे गुनाहनि जे करे केतिरा ॾींहं मींहुं वसी पियो चङियूं भलियूं जायूं टिमी पियूं चङियूं भलियूं जायूं किरी पियूं हे अलाह साईं पंहिंजी ताक़त ॾेखारी अथव पर बाना गुनाह कंदा आहिनि दोस्तनि ॿुधायो पिए त कोइटा जे इलाइक़े में उठ कंहिंजे फसल में घिरियो उठ कंहिंजे फसल में घिरियो उहो फसल वारनि छा कयो जो उठ खे वठी करे हुन जूं टंगूं बंदि करे पेट्रोल हारे करे उठ खे बाहि ॾिनो उठ वठी जो दां कयूं गिची मथे करे त राति जो इहो मींहुं वसणु शुरू थी वियो किना कम थी विया आहिनि कुदा कम थी विया आहिनि जंहिंजे करे रब साईं ॼमरियो पर वरी बि नबी साईं जे करे महिरबानी थी हे त मां तव्हां असांजे लाइ केतिरा गुनाह ॻणियूं ॻणे न सघूं अॻियनि उम्मतनि जी ख़बर अथव हिकु गुनाह पूरो बि न अधु गुनाह कनि उहो कीअं क़ुरान पाक में ईंदो आहे अलाह यहूदियुनि खे हुकुम कयो त छंछर जे ॾींहुं मछी न मारिजो हुननि छंछर ई मारी न पर मछी गॾु थी वापसी जो दॻु बंदि कयोसि आचर ते अची करे मछी मारियऊं अधु गुनाह कयूं रात जो सुम्हिया इंसान हा अल्लाह नी अधु गुनाह ते कावड़ियो खुदा जो क़ुरान चए थो फक़ुलना लहुम कूनू क़िरदतन ख़ासिईन रात जो सुम्हिया त इंसान सुबुह सां उथिया त भोला ऐं बांदर थी विया अधु गुनाह जे करे सूरत मटिजी वई हे नबी साईं जी दुआ थी जंहिंजे करे ढक ढकिया पिया आहिनि जंहिंजे करे अलाह साईं महिरबानी कई थी हिन उमिरि सां अलाह नबी साईं जे करे वॾियूं वॾियूं महिरबानियूं कयूं थी अक़ल बि कमु न करे दिमाग़ बि कमु न करे अॼु अलाह जे बाणनि ख़ैरु कयो आहे न बा क़ुरान जे वाइद जो
यादि रखो हे तव्हांजो अॼु हिकु वाइज़ न आहे अलाह वटि 10 वाइज़ लिखिजी विया अथव। तव्हां चवंदो मौलवी साहब अहिड़ी दिलि जा वरी कीअं ॾिनई? अबा क़ुरान पाक में लिखियलु आहे मन जा बिल हसनते फलहू अशरु अमसालिहा। पैगंबर जो उम्मती हिकु नेकी कंदो अलाह साईं 10 नेकियूं लिखाए छॾींदो आहे। पोइ अॼु तव्हांजा 10 जलसा थी विया। हाणे रोज़ु हिकु हिकु जलसो कयो सवाब में 10 ॾींहं थी विया जलसा, वरी 10 ॾींहंनि में ॿियो बि त को जलसो थींदो न भाउ? अथव ताड़ में की न कोन? असांजे मुलनि खे त वॾी ताड़ हूंदी आहे। कहिड़ी? हिकिड़ो माण्हू मरी वियो, मुला खां पुछनि पिया, चए हुण क्या थी से? चए हुण टीझा थी से। चे वल क्या थी से? चे 10वां थी से। चे वल क्या थी से? चे 40वां थी से। चे वल क्या थी से? चे होर भी तो विच में कोई मर से आहे न बा। पोइ 10 ॾींहंनि में ॿियो बि त को जलसो थी वेंदो न। पोइ जिते जलसो ॿुधंदो चओ इंशाअल्लाह जी जी करे क़ुरान ॿुधणु हलंदासीं। हथ खड़ो करे चओ इंशाअल्लाह जी जी करे क़ुरान ॿुधणु हलंदासीं। अल्लाह साईं नबी साईं जे करे तुझी नंढड़ी नेकी खे बि वॾो बणाईंदो आहे। छो त मां वाजा ॾो ॿिए 3 नंबर ते याद बि तिलावत कयमि जंहिंमें अल्लाह साईं फ़ैसिलो बयानु कयो फरमाईं फमा तुक़द्दिमू लिअन्फुसिकुम मिन ख़ैरिन तजिदूहु इंदल्लाहि हुवा ख़ैरन व अअज़म अजरा वस्तग़फिरुल्लाह इन्नल्लाह गफूरुर रहीम। बाना नंढड़ी नेकी कई पर क़यामत ॾींहुं जबलनि खां वॾी ॾिसंदे। आज़म अजरा माना वॾे में वॾो सवाबु। अबा अलाह साईं नंढड़ियुनि नेकियुनि खे बि वधाए वॾो कंदो आहे। पर कहिड़ियूं नंढड़ियूं नेकियूं ॾिसण में पर असर वॾा। छाबा नंढड़ी नेकी असर वॾा। अलाह वारे पंहिंजे किताब में किस्सो लिखियो आहे। चवे थो मां हिकिड़े ॻोठ जे ॿाहिरां आयुमि। जागदा वेठा हो न पा सभई। ॻोठ जे ॿाहिरां आयुमि, ॾिसां त मस्जिद ठही पई आहे। वञी जो ॾिसां त मस्जिद में ड्रभ ॼमिया पिया आहिनि। मां ड्रभ सफ़ा कया, बेपारी जो वक़्तु थियो बांग ॾिन में ॻोठ मां हिकु माण्हू बि निमाज़ ते न आयो। ॾाढो ॾुख पहुतो। बांग बि ॾिनमि, आवाज़ बि पहुतो, हिकु माण्हू बि निमाज़ ते न आयो। वरी ख़्यालु पियो त मथां ॻोठ वारा ग़रीब ऐं मिसकीन हुजनि, शहर ॾे मज़दूरी करण विया हूंदा, शाम ताईं ईंदा। टेपारी जी बांग ॾिनमि कोई न आयो, मग़रिब जी बांग ॾिनमि कोई न आयो, इशा जी बांग ॾिनमि हिकु माण्हू आयो। उहो बि कुंड ते अची करे वापसि मोटियो हलियो वियो। मां चयो ॿेली मुसाफ़िर आहियां, बुख बि लॻी आहे, मूंखां मानी त पुछा करे हा। पर थोरी देरि पोइ ॾिठुमि आयो त 3 मानियूं खणी आयो। 3 मानियूं मुंहिंजे भरिसां रखी वरी मोटियो हलियो वियो। चयुमि त वियो आहे भाॼी खणण जे लाइ, पर मोटियो ई कोन। अलाह वारे लिखियो आहे मूंखे बि बुख लॻल हुई, 3 मानियूं खाई, नलके मां पाणी पी, मस्जिद में सुम्ही पियुमि। उन राति मूंखे 3 दफ़ा नबी साईं जी ज़ियारत थी वई। चओ त सुबहान अल्लाह। अल्लाह हर मुसलमान खे नबी साईं जी ज़ियारत नसीब फरमाए। अवा नबी साईं फरमायो आहे जंहिं बि मां मुहम्मद खे जाग में या निंड में हिकु दफ़ो ॾिठो न, उन जे अखियुनि ते जनम जी बात ठहियो, अल्लाह जनम जो धूम बि हराम करे छॾींदो आहे। सुबुह थी चवणु लॻो अहिड़ी मस्जिद जो राति में 3 दफ़ा नबी साईं जी ज़ियारत थिए, मूंखे ॿियो छा खपे। बांगा ॾींदुमि, ॻोठ वारा आया निमाज़ ते बि ठीकु आहे, न आया तॾहिं बि ठीकु आहे, हीअ मस्जिद छॾे मां न वेंदुसि। ॿी राति थी वरी उहो माण्हू आयो त 2 मानियूं खणी आयो। 2 मानियूं खाई सुम्हियुमि त उन राति वरी 2 दफ़ा नबी साईं जी ज़ियारत थी वई। 3 राति वरी 1 मानी खणी आयो, 1 खाई सुम्हियुमि त 1 दफ़ो नबी साईं जी ज़ियारत थी वई। सुबुह थी चवणु लॻो हे त मस्जिद में रमल न आहे, हे त मानियुनि में रमल आहे।
छो त 3 मानियूं 3 दफ़ा नबी साईं जी ज़ियारत, 2 मानियूं 2 दफ़ा, 1 मानी 1 दफ़ो। अॼु अचे हिन खां पुछां त कंहिं इहा मानी कहिड़ी आहे। चौथी राति बि 1 मानी खणी आयो। अड़े बा पहिरीं राति 3 मानियूं आंदई, ॿी राति 2, टीं राति 1, ईअं छो कई? चई ॻाल्हि ॿुध, पहिरीं राति मां तोखे ॾिठो त मुसाफ़िर लाइ काथों जो आहे, कंहिंजो वाक़ुफ़ बि नाहे। वाक़ुफ़नि खे त ख़ुशामद ते हर को खाराईंदो आहे, पर अणवाक़ुफ़ खे अल्लाह जे नाले ते को खाराए। घर ॻाल्हि कयमि, घर वारी बि मानी, पुट बि ॾिनी, मां पंहिंजी बि खणी आयो मां। ॿी राति वियुमि त पुट अॻे ई खाई वियो, घर वारी जी मां पंहिंजी खणी आयो मां। टीं राति घर वारी बि अॻे खाई वई, पंहिंजी खणी आयो मां। अल्लाह जे बाने चयुसि ॻाल्हि ॿुध, मानी बि रुखी खारायई, भाॼी बि कोन आंदई, पर अल्लाह न में एॾो तस रखियो आई जो पहिरीं राति 3 मानियूं आंदई त 3 दफ़ा नबी साईं जी ज़ियारत थी वई। ॿी राति 2 आंदई त 2 दफ़ा, टीं राति 1 आंदई त 1 दफ़ो। अबा नेकी नंढड़ी पर असर वॾा अथव। हयाती में बि नेकी कयो। क़ुरान बि चए थो वत्तीन वज़ैतून वतूर सीनीन वहादल बलदिल अमीन लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसनि तक़वीम सुम्म रददनाहु अस्फल साफ़िलीन इल्लल्लज़ीन आमनू वअमिलुस्सालिहाति फलहुम अज्रुन गैरु ममनून। चो अल्लाह जे क़ुरान में रहमत ई रहमत आहे। ये अल्लाह जे बाणनि जी महिनत आहे। अल्लाह महिनत क़बूल करे, आमीन त चओ। अल्लाह साईं बीमार खे बि शिफ़ा कामला सी फरमाए। दोस्तनि लिखियो आहे अल्लाह जे बाणे जी ऑपरेशन आहे, दुआ कयो त अल्लाह उनजी ऑपरेशन बि कामयाब फरमाए। अल्लाह सभिनी खे अमल सालिह करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हे दोस्तनि जिन महिनत कई आहे, अल्लाह उनजी महिनत खे बि क़बूल फरमाए। मूंसां गॾु मुंहिंजो पुटु आहे, हिकु नबी साईं जी शान में नात पढ़ंदो, पोइ दुआ था करो।